सेज हयाती। ससी ससी मुझी रानी ससी ससी मां ॾाढी ख़ुशि आहियां तोखे मुबारक हुजनि मुंहिंजी भेण तोखे मुबारक हुजनि। खैर मुबारक आदि पर इहो त ॿुधाए मुबारक छा जी पई ॾे? मूं त सम्झो हुयो मुंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि को मुबारक ॾींहुं न ईंदो। ससी मायूसी कुफुर आहे, अल्लाह मां उम्मीद न लाइजे। ॾिस तुंहिंजे ज़िंदगी में कीअं ख़ुशियुनि जो ॾींहुं आयो। पर अदी कहिड़ी ख़ुशीअ जी ख़बर आहे जंहिंजो तूं मूंखे थी मुबारकूं ॾे? हथनि ते ही मेहंदी मेहंदीअ जा ही गुलेड़ा पातई हथड़नि में सोन सना चलेड़ा तोखे ख़ुशीअ जूं मुबारकूं नई ज़िंदगीअ जूं मुबारकूं। अदी आख़िर ॿुधाईंदीअ त ॻाल्हि छा आहे? रुगो सेहरा पई चवे, मूंखे बि त ख़बर पवे। ससी तुंहिंजी ऐं जमाल जी मंगणीअ जी ॻाल्हियूं पयूं हलनि। अदी इहो सुठो न आहे थियो तूं वॾी वेठी हुजे ऐं मां वेही मंगणो कयां। इहो मूंखे नथो सुहे अदी, तोखां अॻु में मां मंगणो कीअं कंदसि? इन्हनि ख़ुशियुनि जी हक़दार मूंखां अॻु में तूं आहे अदी, तूं। ख़ामोश, खबरदार जो ईअं सोचियो अथई। सालनि खां पोइ त असांजे घर में को ख़ुशीअ जो ॾींहुं आयो आहे। ख़बर न आहे त कीअं भुलिजी करे इहो ख़ुशियुनि जो ॾींहुं असांजे घर में आयो आहे ऐं तूं इनकार कीअं थी करे सघी? अदी तुंहिंजे हिसे जी ख़ुशियुनि ते मां दाड़ो कीअं हणां? चरी मुंहिंजी सोहणी तुंहिंजी ख़ुशीअ में मुंहिंजी ख़ुशी आहे। पोइ बि अदी बस ससी हाणे हिकिड़ो लफ़्ज़ बि न चइजाए। जेकॾहिं वाकई तूं मुंहिंजी ख़ुशी चाहीं थी न, मुंहिंजी ख़ुशी इहा ई आहे त मां तोखे लाॾी बणाए तुंहिंजा लाॾा ॻायां। अदी ससी ससी तोखे ख़बर आहे तुंहिंजी शादीअ ते ये मीरा दिल खोले डांस कंदी। सेहरा ओ लाॾा ॻायां ससी तुझे शादीअ जूं तोखे मुबारक शादीअ जी। वारे आशम खान तोखे सलाम आ। असली दरिया खान वर जूं खंदियूं खणी छॾे। दरिया खान आयो मुड़स माण्हू थी सरदार साईं दा वेण। हाशिम ऐं दिलावर बहादुर ऐं शमूअ खे ड्रोड़ाए अध मोह करे छॾियो। तूं बि मुड़स माण्हू आ, ढकणीअ में ढोको विझी बुॾी नथो मरे, सॼो ॾींहुं घर में लिकियो वेठो आ। बसरा मुंहिंजी क़िस्मत फिटल आहे। लेकिन मां ॿाहिरि निकिरां न त गोली घुमी फिरी अचे मूंखे लॻे हा। नंढो हूंदो हुअमि न बसरा त अम्मा पादर हणंदी कुते खे, कुतो धक घुसाए वेंदो, उहो पादर अचे मूंखे दून में लॻंदो। वाह तूं आहे ई पादरनि जे लाइ। मूंखां अलाए कहिड़ी खता थी जो अचे काटे में मूंखे लॻे। बसरा तूं हंबो छूॾाण, जोड़ जोड़ खे मिलंदो आहे। जहिड़ी आहे धूड़ तेड़ी आहे छाई, जहिड़ो आहे बेगो तेड़ी आहे बसरा। ईअं बि न आहे बेगा, उते ॾिस ससु ऐं जमाल जो जोड़। मूंखे सॼे पाड़े में सभु मूंखे हुस्न परी छॾींदा ऐं मुंहिंजूं सहेलियूं जेके बि हुयूं न त उहे चवंदी हुयूं तूं त बसरा सफ़ा माधुरी थी लॻे पई। बस हाणे मूंखे गणती रुगो इहा आहे त अलाह करे इन्हनि जी शादी कामयाब थिए। इहो वाह जो जोड़ थियो आहे। आख़िरकार बेगे जो रिश्तो करायल आहे। जेके बि शादियूं बेगा तो करायूं आहिनि न कामयाब न वयूं आहिनि। वो पोएं ॻोठ वारनि जी शादी कराई, शादीअ राति कुंवार भॻी हली वई, घोट वञी ख़ुदकशी कई। हाणे अहिड़ियूं माइटियूं बि त न थियनि न। छो न थींदी? सरदार शाह ज़मान कोल टोड़े सघे थो पर मुंहिंजो करायल रिश्तो टुटी नथो सघे। ओ वाह एॾी हाम न हणो,
रुगो दुआ करे त अल्लाह करे इहो जोड़ वञी जोड़ सां मिले। हाँ मां छो न हणा बसरा, असांजी ज़िंदगीअ में गाॾो हले पियो, हालांकि हिकिड़े पासे ट्रैक्टर जो टायर आहे ऐं ॿिए पासे फटफटी जो। ससु ऐं जमाल जी शादी हिन साल ई थींदी, छो त इहे ॿई सही माण्हू आहिनि। बस घणो थो ॻाल्हाए पियो, बात तो थई पंहिंजे जाइ ते जो ॻाल्हाए थो, रसी विझी कंदर बांदर करे थी नचाए त्रिबाटे ते। अलाए कीअं थी मां निभायांसि पई अमुर जी बंदी अबे जे क़बर ॾे ॾिसी, हे वञे थो उतामरो थींदो त मां मुड़ुसु माण्हू आहियां। ॼाए न निड़ीअ ते न हो, बसरा जहिड़ी कचे तड़ी पके मोटा पकी फिरंदा था वतन। मां आहियां वेठी थी बासूं बासियां त इहा शादी थिए, मां लाॾा ॻायां को असांजो मान मथाऊं ते। हे वरी ॻाल्हियूं थो करे उबटियूं ट्रैक्टरनि जूं ऐं टायरनि जूं। रखी ट्रैक्टर जो टायर मथां अची बटई हिकिड़ी ॾी चई, हाँ साईं, तूल वॾी दोस्त उमड़े वञो नी खुदा बख़्शे खे चओ त हाणे शादीअ में देर न करे। बसरा जहिड़ी कचे तड़ी पके मोचा पकी रहो ई फिरंदा था वतन पिया। मां वञाई थी अधे खुदन जे घर, ॿ टुकर पाड़े मां पिनी पंहिंजे ढिढ में विझजाए, मुंहिंजो आसरो न कजाए। मां जॾहिं मोटियसि ए ढोरो कोई ॻाल्हि अलाए छा मथां पाण खे सम्झनि ॼण असां कोई हिन जे कड़े ते वेठा आहियूं। बाजा हमरा जख्मी कराए कंठ झुकाए मुझे सामू वेठा है। वैसे वक्त वक्त जी गाला इंसान कदे भरी में करे भाकुर में अज असा हार खादिया सुभान हुनन जो मुकद्दर बण भी तव्हां बिन्ही जे मुकद्दर में त मोचड़ा लिखियल है। अरे मुखे हिकड़ो ॾींहुं त ॿुधायो जो तव्हां हशमारन के पादराणी आया हुजो, जॾहिं था वञो मोचड़ा खाई मोटी था अचो। बस बाबा साईं बस। जमाल, मुझी मंजिल तक तू ही आई। जमाल पुट छो थियो वेठो है, खैर त आहे? हाँ बाबा खैर आ, बस निंड न पी अचे। छो तुझी तबियत तो सही है ना पुट? हाँ बाबा मां बिल्कुल ठीक आया, अवां सुमी रहो, मुखे निंड आई तो मां भी सुमी पवंदुसि बाबा। समझी वियुसि पुट, तोखे ससुअ जी सार सुम्हण न थी। हाँ पुट, जवानी दीवानी हूंदी है बाबा, जी का भी जरूरत ना है, सिद्धी बस हाणे शादी जी तारीख रखो। पुट रीतू रस्मों त निभाइणियूं आहिनि न, तू फिक्र न कर।
मंगणी खां पोइ जल्दी तुंहिंजी शादीअ जी थित ॿधंदासीं। बाबा मुलाए हाणे हिक रात में सदीअ बराबर थी गुज़रे। सुमीरा पुट, चंद हफ़्तनि जी त ॻाल्हि आहे, पोइ त हमेशह हमेशह जे लाइ ससुई तुंहिंजी थी वेंदी न। हिते हिक रात नथी गुज़रे, तव्हां वरी हफ़्तनि जी ॻाल्हि था कयो। गुज़री वेंदा पुट, जिते एतिरा साल गुज़री विया आहिनि न, उते चंद हफ़्ता बि गुज़री वेंदा। तव्हां सुमीर बाबा, हाणे मां बि सुम्हां थो। हिकिड़ो मिड़े कोन, वरी चोए ॾोह जा। मियां अलाह अलाह कर, अलाह अलाह। मस वञी हिकिड़ी जो रिश्तो थियो आहे, ही वरी मंगणो ई कोन थो करण ॾे। जरी न करे त करे छा? मां चवां थो चुप करे वेह। जेकॾहिं न मुंहिंजो दिमाग़ फिरियो त ईअं चंपो हणी बूथ चिबो करे विझंदोसांइ। छो चंबो हणंदे? मूं का ग़लति ॻाल्हि कई आहे छा? इहा असांजी रीत नाहे जो वॾीअ खे विहारे नंढीअ खे परणायूं। वॾी खे जो केर न वठंदो, तिन में नंढी जो कहिड़ो ॾोह? हाशिम खान ज़मानो बदलजी वियो अथई। जंहिंजो न रिश्तो मिलियो अथई, उन खे उथारे छॾ। ईअं कॾहिं बि कोन थींदो। ज़मानो बि साॻियो आहे, इहे जबल इहे पहाड़ बि साॻिया आहिनि। अॼु ताईं कुझु बि न आहे बदिलियो। अलाह करे रुगो तुंहिंजी सोच बदिलजे। चाचा, तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो, भले तव्हां ससीअ जी ॻाल्हि खे अॻिते वधायो। मीरा, ज़रीना चरी आहे, कुझु बि नथी सम्झे। ही रीतूं रस्मूं असांजे बुज़ुर्गनि ठाहियूं न, उन्हनि मां बि असांखे फ़ाइदो आहे। बज़ार इहे रीतूं रस्मूं कॾहिं कॾहिं असांखे बि सुठियूं न आहिनि लॻंदियूं, पर अॻिते हली उन्हनि जा सुठा नतीजा निकिरंदा आहिनि। पुट मीरा, तूं फिक्र न कर, ससी पंहिंजे घर तड़वारी ज़रूर थींदी। जेके तुंहिंजा यदि पलीअ जा पेर आहिनि, सो घर तड़वारी थियूं से थियूं। मौत नथी करे वई। समझाया थी तोखे, मत खसजी वई अथई छा? ससुई उन छोकिरियनि मां नाहे जेके 4 ॾींहं घर में विहारे छॾिजे। हाशिम ससुई पकल मेवो आहे जंहिंखे दाग लॻी चुका आहिनि। इन दागी मेवे खे खपा, न त सॼी खारी धप कंदो। रीना, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। खबरदार, जो मुंहिंजी भाटीअ खे गार ॾिनी अथई। इहा गार नाहे, हक़ीक़त आहे। ऐं हक़ीक़त खां मुंहुं फेरण सां हक़ीक़त बदलजी नाहे वेंदी। पंहिंजियूं अखियूं ॿूटण सां माण्हू दुनिया खां लिकी नाहे वेंदो। हाशिम खान, तूं मूंखे घर में वेहण कोन ॾींदी आहे। तूं मूंखे ईअं घूरे घूरे छा थी ॾिसी? उथ उथ, हल थां थो। ख़बर नाहे त अलाए पितो कोन अथई, अलाए ॿहांव अथई, हेॾी तादी थी अथई, तॾहिं बि इहा किरकिर कोन थी जॾी। हा साईं, मूंखे पितो कोन्हे को, बाक़ी तोखे वॾा पिता आहिनि। मूंखे तुंहिंजे पितनि जी बि ख़बर आहे। हाणे उथी उथी हली वञी थां थो। शमीर खान, सरदार साईं जी कुर्सी ते छो वेठो आहे? सरदार साईं ॾिठी न, नाराज़ थी वेंदी। बेगा, अॼु न त सुभाणे मूंखे हिन कुर्सीअ ते ई त वेहणो आहे। बेशक शमीर खान, इहा कुर्सी तुंहिंजी अमानत आहे, पर उनजो तोखे इंतज़ार करणो पवंदो। बेगा, इंतज़ार ई त नथो थिए। ख़बर न आहे त मुंहिंजी ज़िंदगी में रोशनी कॾहिं ईंदी। इहा त ख़बर मूंखे बि न आहे, पर जेकॾहिं तूं चवीं त सरदार साईं सां ॻाल्हि कयां। कहिड़ी ॻाल्हि? तुंहिंजे रिश्ते जी। पर हा, मुंहिंजी फीस 5000 रुपया अथई। बेगा, माला माल करे छॾींदुसि। हिन ॻोठ में तो हिकिड़े ई त मुंहिंजो साथ ॾिनो आहे। दिलावर, पक करण आयो आहीं छा त शमीर खान शाह ज़माना जी दस्तपनाह में आहे या न? बेगा, सरदार साईं किथे आहे? दिलावर, सरदार साईं आराम करे रहियो आहे। अरे दिलावर, अंधो ई छा? ॾिसी नथो
नंढो सरदार तुझे सामू वेठो आ। सरदार सरदार साईं जी कुर्सीअ ते वेहण वारा बेअदब त थी सघनि था, पर सरदार न। अञा किथे ॻाल्हि आहे दिलावर? तोखां मां पंहिंजा बूट पॉलिश न करायां न त मुंहिंजो नालो बि शामिर न आहे ऐं या तुंहिंजी मौत बराए मिटीअ में मिलाईंदुसि। शमू छा थियो? छो परेशान आई? अदी तव्हांखे ॿुधाए छा कंदुसि? तव्हां मां त न सजण खे आसरो न दुश्मन खे बि। छो? ॻाल्हि त ॿुध, मूंखे तो सफ़ा ईअं सम्झो आहे छा? अदी तव्हांखे मूं केतिरा दफ़ा ॿुधायो आहे त ख़ैर छॾियो हिन ॻाल्हि खे। अजाए वरी ॻाल्हि करण मां कहिड़ो फ़ाइदो? न न तूं ॿुधाए त सही ॻाल्हि छा आहे? अदी मूंखे ख़बर पई आहे त हाशिमा वारा आलिया जे ॿार खे ज़ाया करण जी कोशिश में आहिनि। हाँ? इहे कीअं कंदा? पर आलिया जे पेट में पलजंदड़ ॿार त मुंहिंजो आहे न, ऐं इहा ॻाल्हि सरदार शाहज़मा ताईं पहुची वई आहे। अदी मूंखे हर हाल में आलिया घुर्जे। ठीकु आहे, मां दरिया ख़ान खे ज़ोर भरींदसि त हू आलिया जी वापसी जे लाइ संजीदगी सां सोचे। ठीकु आहे। आलिया 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 मरी वेंदो आलिया खां सवाइ छा कजे? दिलावर कहिड़नि मुझारनि में आहीं? गुलामो शमीर खान जूं मस्तियूं वञनि थियूं वधंदियूं। पोइ सोची छा थो कयूं सा तीनवाल? सोचा पियो त लिहाज़ करे छॾे ॾियांसि या अंग अंग में चाकूअ जा चीर ॾेई लूण उबुर कयांसि। दिलावर लतर खे पुॼे चक्र। शमीर खान अनासी मिटीअ जो माण्हू आहे, अहिड़नि माण्हुनि खे इज़त रास न आहे ईंदी। तूं सच तो चईं गुलामो, पर सरदार शाह ज़मान जूं अखियूं साम्हूं थियूं अचनि। दिलावर तूं रुगो हुकुम कर, पोइ ॾिस त मां हिन भोले खे कीअं थो नचायां। मंज़ूर अॼुकल्ह शमीर सरदार शाह ज़मान जी पनाह में आहे। सुभाणे ईअं न थिए जो मां सरदार जो मयारी थी पवां। उन जो तूं फिकर न कर, के बनी बशर खे ख़बर न पवंदी इहो कमु कंहिं कयो ऐं कीअं कयो। हा दिलावर रांग में मरी ईंदो ऐं लठ में काल भॼंदी। असां सॼो ॾींहुं सरदार जे साम्हूं हूंदासीं ऐं इहो कमु टी धुर करे वेंदी। असां त कंहिंजो शक ई कोन वेंदो। ऐं इहा टी धुर शामिर खे अहिड़ी त पटी पढ़ाईंदी मतिलब खां ये ताईं सबक़ यादि अची वेंदुसि। ऐं पोइ शमीर खान जॾहिं दिलावर जो नालो ॿुधंदो न उन जे बदन मां साह निकिरी वेंदो। अव्हां जे साम्हूं कंधु खणी कोन सघंदो। पोइ ॾियोसि टांडा, कढोसि पट, जीअं दिमाग़ मां तकबर जी तिॾ निकिरी वञेसि। वञा पा अलाह शफ़ा ॾींदो। अलाह कंदो जुड़ियो हूंदे सत पुट। हा पा अलाह रख धणी। बस 10 रुपया। 10 रुपये में कहिड़ी शिफ़ा मिलंदनि? माण्हू बि वॾा कंजूस थी विया आहिनि, वञनि था डॉक्टरनि वटि, उते हेॾा सुआ वञी बाहुनि में हणाए अचनि, उन खां पोइ डॉक्टरनि खे 1000 रुपया बि ॾेई अचनि। बाक़ी जेको दीन जो आहे पढ़णो उन जे लाइ बसरा खे 10 रुपया। बसरा कंहिंसां बि ॻाल्हाई? पंहिंजे फ़कीरनि सां बि ॻाल्हाई छा? करबो आहे मां कंहिंसां बि ॻाल्हायां तंहिंमें तुंहिंजो छा? बसरा 100 धक सोनार जो 1 धक लोहार जो। इहे दी धक हाशिम जा। इहो त हाशिम जो धक ॾिस
बहादुर खान खे आशमत धूड़ करे छॾियो। हाणे केॾो न अमन ऐं सुकून लॻो पिया ॻोठ में। बराबर पेका हाशिम मुड़स माण्हू आहे, हिकिड़े धक सां ई बहादुर खान खे बस कराए छॾियईं। बसरा शमीर खान जा बि हाणे ठठ थी विया अथई। सरदार साईं जे बंगले में लय सां वेठो आहे। पेगा तूं कन खोले ॻाल्हि ॿुध। इन शमीर खान जी घणी न कर खुशामद, ईअं न त इन्हे जे आवाज़ में तूं बि रगड़जी वञे। बसरा तूं सची आहीं, शमीर खान सही माण्हू न आहे। सरदार साईं जी गैर मौजूदगीअ में सरदार साईं जी कुर्सीअ ते वेही रहियो, चए पियो त मां बि सरदार साईं आहियां। उन भागा कॾहिं इहो शमीर तुंहिंजो सिर खणंदी, इन खां पासो कर। घणो तो पासो कयां? शमीर खान मुंहिंजी जान ई नथो छॾे, चए थो तूं मुंहिंजो ख़ासि नौकर आहीं। पैसनि ॾियण खां बरो चढ़ियो थो वञेसि, बाक़ी ख़ासि नौकर तूं धूड़ा आहेसि। अहिड़ी ॻाल्हि न आहे बसरा, शमीर खान कॾहिं कॾहिं ॾेड़ी ॾींदो आहे। कॾहिं इन 10 रुपए जे करे तोखे ॾींहं जा तारा ॾिसणा पवंदा। मां बि 70 आजी रुली आहियां, माण्हू माण्हूअ खे थी सुञाणा। मां चवां थी इन शमीर खां पासो कर, सिर बचाए। ठीकु आहे, अॼु खां पोइ शमीर खान ॾे कोन वेंदुसि। हा हेरारूअ जी हेर टंग भगे बि न वञे। तुंहिंजी हुन खां सवा कीअं सरंदी, न को हुन मरवान जी तोखां सवा सरंदी। बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया।